प्यारा दोस्तों, कुर्बानी वारा पैसा ग़रीबन में तक़सीम करे सघूं था या न? बजाए कुर्बानी जे जेकॾहिं असां उहे पैसा ग़रीबन में तक़सीम कयूं त छा हुकुम आहे? इन हवाले सां बहितरीन मालूमात अक्सर माण्हुनि जी सोच ऐं उन्हनि जो फ़िक्र अवां ताईं पहुचाइण जी कोशिशि कंदुसि। अचो त शुरूआत कयूं। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राहे इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, कुर्बानी सुन्नत इब्राहिमी, सुन्नत मुस्तफ़ा, बल्कि अंबिया क़राम अलैहिस्सलाम जिन जी सुन्नत आहे। ईद उल अज़हा जी अहम ऐं ख़ुसूसी इबादत कुर्बानी आहे। उन मुनासिबत सां अॼु अवां दोस्तन जी ख़िदमत में अहम मालूमात ऐं अहम गुफ्तगू अर्ज़ करण वारो आहियां। प्यारा दोस्तों, कुर्बानी जे अज़ीम मौक़े ते अक्सर माण्हुनि जे ज़हननि में ख़यालात ईंदा आहिनि त असां कुर्बानी जा पैसा ग़रीबनि में तक़सीम करे छॾियूं। ही उन्हनि खे सोच उन वक़्तु न ईंदी जॾहिं उहे शादियुनि में लखें हज़ारें किरोड़ें रुपया ख़र्च कंदा आहिनि, उछलाईंदा आहिनि, लुटाईंदा आहिनि। तॾहिं उन्हनि खे ग़रीब यादि न आहिनि हूंदा, पर जॾहिं कुर्बानी जो मौक़ो हुजे त उन्हनि खे ग़रीब यादि अची वेंदा आहिनि त बाबा ही पैसा ग़रीबनि खे ॾियो, ग़रीबनि में तक़सीम कयो। इस्लाम अल्लाह पाक ऐं उन जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी इताअत सेखारे थो त मुस्लमान उहो आहे जेको अल्लाह ऐं उन जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी इताअत करे। त प्यारा दोस्तों, असां जेकी कुर्बानी कंदा आहियूं अल्लाह जो हुकुम हूंदो आहे, अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम आहे। ऐं जॾहिं बि अहिड़ा कम नेकी वारा ख़ैर वारा कम थींदा आहिनि त उन्हनि में अल्लाह ऐं उन जे महबूब जो हुकुम हूंदो आहे। उन जी इताअत कंदे मुस्लमान ख़ैरातूं कंदा आहिनि। ऐं हक़ीक़त में जेकॾहिं ॾिठो वञे त बातिन में उहा जेका आहे सो ग़रीबनि जी मदद हूंदी आहे, लेकिन ज़ाहिरी तौरु उहा कुर्बानी आहे। लेकिन कुर्बानी बि छा आहे? अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ु कयां थो त कुर्बानी में असां कीअं ग़रीबनि जी मदद कंदा आहियूं। ऐं जेकॾहिं ॾिठो वञे त सदक़ात ऐं फ़ितरा वग़ैरह ॾेई करे ग़रीबनि जी मदद कई वेंदी आहे। उहो बि जॾहिं मुस्लमाननि खे हुकुम थींदो आहे त ज़कात अदा करियो त मुस्लमान पंहिंजे मालनि जी ज़कात कढी करे ग़रीबनि जी मदद कंदा आहिनि, माली मदद कंदा आहिनि। ऐं वरी जॾहिं हुकुम थींदो आहे त सदक़ात ॾियो, फ़ितरो ॾियो त मुस्लमान फ़ितरो ॾेई करे ग़रीबनि जी मदद कंदा आहिनि। ऐं जॾहिं हुकुम थींदो आहे त कुर्बानी जे ॾींहंनि में जानवर क़ुर्बान करणु अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे तमामु अमलनि खां वधीक पसंदि आहे त मुस्लमान ख़ुशि दिली सां ताज़ो ऐं तवानो जानवर ख़रीद करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी रज़ा जे लाइ क़ुर्बान कंदो, उन जो गोश्त ग़रीबनि में तक़सीम करे ग़रीबनि जी मदद कंदो आहे। ऐं हिन ॻाल्हि जो अमली सबूत ॾींदो आहे त हीउ जानवर त छा, पर अल्लाह ऐं उन जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो हुकुम थिए त आउं पंहिंजी जान क़ुर्बान करण जे लाइ तयारु हूंदुसि। हक़ीक़त में कुर्बानी इन खे चइबो आहे। ऐं सुन्नत इब्राहिमी असुलु इहा आहे जो जॾहिं बि अल्लाह पाक जो हुकुम थिए त मुस्लमान जो इरादो ऐं नीयत इहा हुजे त या अल्लाह ही त कुर्बानी ऐं पंहिंजो क़ीमती माल जानवर तुंहिंजी राह में क़ुर्बान करे रहियो आहियां, तुंहिंजे हुकुम ते क़ुर्बान करे रहियो आहियां। पर जॾहिं तो रब करीम जो हुकुम थींदो त आउं पंहिंजी जान बि तो रब जी दरबार में क़ुर्बान करण जे लाइ तयारु हूंदुसि। प्यारा दोस्तों, अहिड़नि ॻाल्हियुनि ते एतिराज़ात न कया वञनि। कुर्बानी बि असुलु ग़रीबनि जी मदद ई आहे। सदक़ात, ख़ैरात, ज़कात वग़ैरह असल में ग़रीबनि जी मदद आहे। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे पंहिंजी इताअत ऐं पंहिंजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी इताअत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं इताअत में ज़िंदगी बसर करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। प्यारा दोस्तों, अल्लाह करीम असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ही हुई अॼु जी मुख़्तसिर गुफ्तगू ऐं मालूमात जेका मूं अव्हां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अव्हां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।